घनो शरो फिरोजबाद सां ॻोठ अली अकबर आबाद दरगाह सैयद हाफ़िज़ मोहम्मद अली शाह मस्जिद सैयद हाफ़िज़ अली अकबर शाह बुखारी जो उर्स मुबारक शुरू थियण ते दरगाह गादी नशीन पीर सैयद इनायत अली बुखारी दरगाह ते चादर चाढ़ी 3 रोज़ा मेले जो इफ्तिताह कयो वियो। मेले में पाकिस्तान जा मशहूर मल पहलवाननि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो ऐं ॿारनि जी रांदीगनि जा दुकान ऐं हर क़िस्म जी मिठाईअ जा दुकान लॻाया विया ऐं झूला चिड़ियाघर मौत जो कुओ वॾो झूलो लॻायो वियो। उठनि ऐं घोड़नि जी गोए कराई वई जंहिंमें हज़ारनि जी तादाद में माण्हुनि शौक़ सां पंहिंजे नंढड़नि ॿारनि ऐं दोस्तनि सां गॾु ख़ूब एंजॉय कई। मेले में शरीक थियल माण्हुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो मेलो पुरअमन ऐं फ़हाशी ऐं नशा आवर माहौल खां पाक आहे। असांखे ख़ुशी थी आहे जो सैयद इनायत अली शाह मेलो हणायो आहे जंहिंसां असांजा नंढा ॿार ख़ुशि थिया आहिनि। उन सां गॾु असांखे मल ॾिसण जो मौक़ो मिलियो। अहिड़ा मेला पुरअमन हुजण खपनि जंहिंसां इंसान जे रूह खे ख़ुशी मिलंदी आहे। हेलो हेलो माइक्रोफोन टेस्टिंग हेलो 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 हेलो